टंडोला यार मां ख़बर ॾींदा हलूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चयलम 20 सफ़र जे हवाले सां आज़ादारनि जो पैदल सफ़र जारी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सफ़र इश्क में आज़ादार पहिरें उगाड़े पैदल सफ़र करे रहिया आहिनि। आज़ादारनि जी ख़िदमत लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते मौक़िफ़ लॻाया विया। अंजुमन कलब अब्बास ॻोठ लाल फ़कीर बहिराणी पारां मैंगो सिटी ते हिकु मौक़िफ़ लॻायो वियो जिते सफ़र कंदड़ आज़ादारनि खे थधे पाणी चाह जूं सबीलूं फ्रूट न्याज़ इमाम हुसैन पिण तक़सीम कयो वेंदो। इन हवाले सां वधीक ॾिसूं था अब्दुल अज़ीज़ जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं टंडोला हाईवे रोड ते जिते चैलेंज मशी जे हवाले सां ही काफ़िला जो सिलसिलो जारी आहे। इन वक्त टंडोला हाईवे रोड ते हैदराबाद रोड ते जेके चपे चपे ते जेके मौक़िफ़ लॻाया विया आहिनि, जेके ॿाहिरि खां ज़ाइरीन अचनि था उन्हनि लाइ थधे पाणी जूं सबीलूं लॻायूं आहिनि। न्याज़ इमाम ते तक़सीम कयो वियो आहे ऐं उन्हनि लाइ जेको रिहाइश आराम लाइ हिते इंतज़ाम कयो वियो आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बिल्कुलु सख़्तु कया विया आहिनि। हितां जेके काफ़िला वञनि पिया उहे मेन हैदराबाद हाईवे रोड तां जेके मौला अली कदमगाह ते इमाम पज़ीर थींदा अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो त उन्हनि ही अरबईन वाक जेका मुसलसल ॾींहों ॾींहुं जेको आहे वधंदी पई थी वञे। तव्हां असांजे अखियुनि जो एॾो वॾो हिन में जेको वाधारो आयो आहे इहो इन ॻाल्हि जी दलील आहे त हुसैन जो ज़िक्र उहो ज़िक्रनि मंझां आहे जेके अलाह साईं बका बख़्शी आहे। लिहाज़ा ही अरबईन वाक जेको मैंगो सिटी नज़द राशिदाबाद कतरे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे नाले सां मरकज़ी इमाम बारगाह बुतराब ॻोठ लाल फ़कीर बहिराणी जे तरफ़ां लॻायो वियो आहे ऐं हर साल वांगुरु हिन साल बि हिन मौक़िफ़ ते मोमिनीन जे लाइ अज़ादारनि जे लाइ अरबईन वाक करण वारनि जे लाइ न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम सबीले इमाम हुसैन अलैहिस्सलाम सईद शोहदा सलामुल्लाह अलैहा सां गॾु मेडिकल कैंप ऐं उन सां गॾु मोमिननि जे क़याम जो इंतज़ाम पूरो हिते रखियो। जीअं त हर साल जीअं हिन साल बि चहलो में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शोहदाए करबला जे सिलसिले में हर साल असां हिते मैंगो सिटी राशिदाबाद हैदराबाद रोड ते मौक़िफ़ लॻाईंदा आहियूं जंहिंमें सबील आहे मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ऐं सुबुह जो नाश्तो आहे मेडिकल कैंप आहे ऐं ॿी जेका बि कोशिशि हूंदी आहे असांजी मरकज़ी इमाम बारगाह आहे जेका अंजुमन आहे असांजी अंजुमन कल्बे अब्बास ॻोठ लाल फ़कीर बहिराणी ऐं ॿिया तमामु मोमिन जेके हिन में असां सां ताउन कंदा आहिनि सभिनि जे ताउन सां असां ही मौक़िफ़ लॻाईंदा आहियूं हिते ऐं चहलो में मौला हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में तमामु ज़ाइरीन जेके परे परे खां मीरपुर ख़ासि आहे या मिठी आहे या ॿिया जेके बि ज़ाइरीन ही मेन रूट हूंदो आहे जेके कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम ते वेंदा रहंदा आहिनि जिनके सिलसिले में असांजी कोशिशि हूंदी आहे उनखे हर मुमकिन जेका आहे सहूलियत ॾेई सघूं। हुसैन अलैहिस्सलाम जो चालियो आहे ही ॾियारो जेको अॼोको ॾींहुं जेको आहे निहायती अक़ीदतमंद जेको असांजा मोमिन आहिनि उहे मल्हाईंदा आहिनि। छाकाणि त ही उहे ग़रीब मोमिन हिते इन करे मल्हाईंदा आहिनि त हर माण्हू जी वस जी ॻाल्हि कोन्हे करबला वञणु। सो मौला हुसैन हर मोमिन खे पंहिंजी करबला जी हिकु चकर ज़ियारत ज़रूरु कराए पर गॾोगॾु हींअर अरबेन जी जेको बाय रोड ईरान इराक वञण जी पाबंदी खां पोइ हिन साल बि इलाही पाकिस्तान जेके वीचारा बाय रोड ज़ाहिर न वञी सघिया उहे हिते अरबेन कंदा असां हर साल जीअं हिन साल बि हिते टंडोला मैंगो सिटी ते असां मौक़िफ़ लॻाईंदा आहियूं ऐं परे खां पंधु ईंदड़ जेके ज़ाइरीन आहिनि उन्हनि खे सबील ऐं नज़र तक़सीम कंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल अज़ीज़ ख़ासकैली अवामी न्यूज़ दिनार बाज़ार। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।